अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां तमां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे गुलाम शब्बीर समो जे बारे में कुझु ॿुधाइण वारो आहियां। उनखां पहिरियां जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुलाम शब्बीर समो एक सिंध जो तमाम बेहतरीन फनकार है ऐं फनकार सां गॾोगॾु हिकु तमामु बेहतरीन नोह खान भी आहे ऐं हिन जो न्यू एल्बम अची रहियो आहे, तमामु बेहतरीन एल्बम नंबर 1। दोस्तों, ही एल्बम कहिड़ी कंपनी में अची रहियो आहे इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। दोस्तों, ही एल्बम SR प्रोडक्शन में ही एल्बम अची रहियो आहे। एल्बम नंबर 1 2022 जो न्यू गिफ्ट। दोस्तों, अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं कमेंट्स कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।